हक़ मौजूद जी सिंध साथियों दोस्तों अॼु असां मौजूदु आहियूं सिंध जे अज़ीम मुफ़क्किर ॾाहे ऐं अज़ीम शाइर दानिश्वर केतिरनि ई किताबनि जे मुसनिफ़ साईं साजिद सुमरो साहिब सां। साईं जन जी वॾी महिरबानी जन असांखे टाइम ॾिनो ऐं इंटरव्यू लाइ। साईं वॾी महिरबानी। ठीकु आहियो? तव्हांजी महिरबानी, भली भली आया, तव्हांजी महिरबानी। वधीक वक़्तु विञाइण खां विञायूं नथा ऐं डायरेक्ट सवालनि ते अचूं था ऐं सोचो त साईं खां जेको असांजी कचहरी आहे उनखे कैमरा में महफ़ूज़ कजे। सो साईं खां शुरूआति कयूं था। साईं तव्हांजी ज़ाती ज़िंदगी खां शुरूआती तव्हांजो तारुफ़ तालीम तव्हांजी जेको आहे सो शुरूआती, उन खां बाद में कॉलेज यूनिवर्सिटी ऐं तव्हांजो सियासी वग़ैरह कैरियर वग़ैरह। साईं मीरपुर बुरड़ो तारीख़ी ॻोठु आहे, तहलको ठुल्ल ज़िलो जेकाबाद, उते मुंहिंजो जनमु थियो आहे। ऐं मुंहिंजे नंढपण जा कुझु ॾींहं बाबा जी पोस्टिंग जे करे उहे कंदकोट में बि गुज़रिया आहिनि, जेकाबाद सिटी में बि गुज़रिया आहिनि। ऐं बाबा मुंहिंजो रेवेन्यू में तपेदार हो। सो मुंहिंजी प्राइमरी तइलीम मीरपुर बुरड़े में थी आहे ऐं हाई स्कूल जी मिडिल स्कूल जी तालीम बि उते थी आहे। हाई स्कूल जी तंहिं ज़माने में 9th जो एग्ज़ाम असां ठुल्ल कॉलेज में ॾेई आया हुआसीं ऐं मिडिल हुयो सिंध मीरपुर बुरड़ो में। पर पोइ 9th खां पोइ फौरन वरी जेको मैट्रिक जो 10th जो इम्तिहान थियो उहो असां वापसि अची पंहिंजे ॻोठ में ॾिनोसीं, तॾहिं वरी क़ाइमु थी वियो हाई स्कूल। सो उन खां पोइ इंटर खां फर्स्ट ईयर इंटर जेका आहे कॉलेज वारी तालीम, उहा मां जेका आहे असां ठुल्ल कॉलेज में डिग्री कॉलेज ठुल्ल में उहा पूरी कई। उन खां पोइ मां ज़रई यूनिवर्सिटी टडोजा में बि वियो हुउसि, उते मुंहिंजी DVM में दाख़िला थी हुई। पर उन ज़माने में मुंहिंजी मेडिकल साइंस ख़ासि करे DVM डॉक्टर ढोर थियण जी जेका आहे सा कोन हुई घणी दिलचस्पी। ऐं नंढे लाइ बाबा जी लाइब्रेरी ऐं उस्ताद ज़ेब साहब जी लाइब्रेरी मिली वञण जे करे मुंहिंजो जेको दिली लाड़ो हो, ऐं लतीफ़ संगत जे करे बि उन ज़माने में GSN जो जेको ज़ेली फ्रंट हूंदो शागिर्दनि जो स्कूल सतह ते, उहो हूंदो लतीफ़ संगत सिंध। उन जे बि घणे लगाव जे करे पोइ मुंहिंजो तालुक़ु हुयो लिटरेचर सां, दिलचस्पी हुई लिटरेचर सां। त पोइ मां ज़रई यूनिवर्सिटी खे छॾे पोइ वरी मूं जेको आहे सो लतीफ़ यूनिवर्सिटीअ मां MA कई ऐं पोइ MPhil कई। ऐं उन खां पोइ मुंहिंजी PhD जेका आहे सिंध यूनिवर्सिटी मां मुंहिंजी रजिस्ट्री थी। उन जो पहिरियों सेमिनार बि थी वियो ऐं शुरू में मुंहिंजो PhD जो मौज़ू हुयो सूरी बादशाह ऐं हुर तहरीक। पर पोइ मुंहिंजो लंडन जो जेको आहे सो जेको आहे वञण जो जेसि ताईं न पियो थिए मामिलो हल, तेसि ताईं उहा तहरीक पंहिंजो थीसिस जेका आहे सा हुर तहरीक वारी कंप्लीट न पई थिए। ऐं 3 ॾींहंनि में मुंहिंजा हालात ठीकु न हुआ ऐं मां 2-3 दफ़ा एप्लीकेशन्स बि ॾिनियूं। उहो जॉब जे करे तव्हांखे ख़बर आहे त एब्रॉड जे लाइ NOC वठणी पवंदी आहे। पोइ NOC मूंखे 1-2 दफ़ा न पए मिली, त पोइ उन करे मूंखे उहो टॉपिक चेंज करिणो पियो। हालांकि मुंहिंजी दिलचस्पी जो टॉपिक हो, मूंखे हुर तहरीक सां ऐं सूरी बादशाह सां ॾाढो लगाव हुयो। ऐं हुर तहरीक ते हिकिड़े पहलू खां जेका असांजी हिकिड़ी तारीख़ी रिसर्च ऐं जदोजहद थियली खाकी जोए सां गॾु असांजा रिसाले जे हवाले खां बि उन में बि मूं वटि काफ़ी एक्सपीरियंस हुयो। त असां हिकिड़े भेरे सांगड़ ज़िले जे हिकिड़नि हुरनि फ़क़ीरनि वटि विया हुआसीं, काकी ऐं मां, ऐं साझा में असां उहे शयूं छपियूं बि हुयूंसीं। त हिकिड़ो उहो हुर तहरीक जो ताज साईं माण्हू मौजूदु हुयो जंहिं जेको आहे सो कारे पाणीअ में पहिरें पंधु वञी सूरी बादशाह सां मुलाक़ात कई। उहो माण्हू हिकिड़ो आख़िरी मौजूदु उन सां न, उन जे पुट सां मुलाक़ात थी, उन जे घर जो पुटु या भाइटियो। सो उहो लिखत में मौजूदु आहे पर हाणे मूंखे यादि नथो अचे। पोइ वरी असां उनजो इंटरव्यू हलायोसीं त उन जा आख़िरी ॾींहं कीअं गुज़रिया उन जूं यादूं असां उहे सेड़ियूंसीं। पोइ उन हवाले खां मूं वटि काफ़ी मवादु हुयो ऐं ॿिया बि खोड़ सारा मसाला हुया। सो ख़ैर इहो आहे मुंहिंजो तव्हांजे सवाल जो जवाबु। त मुंहिंजी तालीम मीरपुर बुरड़े खां शुरू थी, इहो तव्हांजो सिंध यूनिवर्सिटी ते ख़तमु थी ऐं पोइ उहा PhD थीसिस मुंहिंजी मां उनखे कंप्लीट कयां। उहा जेलेसी जे सबबु, पंहिंजे प्रोफेशनल जेलेसी जंहिंखे चइबो आहे सिंधी अदीबनि जी, उन जे सबबु रहिजी वई। ऐं मुंहिंजे पहिरें सेमिनार कामयाबु थियण बावजूदि, उहे सभु कागज़ मौजूदु आहिनि रिकॉर्ड ते, उन जे बावजूदि मुंहिंजो जेको आहे सो उहो कोर्स वर्क
मार्कशीट ऐं ॿियो जेको लाॻापियल जेको कागज़नि जो मामिलो हुयो उहो उहो गुम नथी कयो वियो। उहो गुम करण में अनवर फिगार हिकिड़ो उन वक़्त जो चेयरमैन सिंधी हुयो, उहो शामिलु हो। ख़ुदि मुंहिंजो गाइड कासिम बुगियो शामिलु हो। फामीदा हुसैन मेमण जंहिंजी मूं अदबी चोरी पकड़ी, जेको हुन अरस्तु से एलियट तक जमील जालबी जी किताब तां सॼो किताब चोरी करे पंहिंजे नाले सां छपायो हो। हुन किताब जो नालो हो अदबी तनक़ीद फ़न ऐं तारीख़, फामीदा हुसैन जो किताब। उहो जॾहिं मूं मज़मून लिखियो हो त सिंध में को माण्हू मज़मून छपण लाइ तयारु न हो। पोइ शाबस हुजे उन ज़माने जे सुगंध रिसाले जे एडिटर खे, जंहिं मुंहिंजो मज़मून छपियो ऐं पोइ उहो टॉक द टाउन थियो, टॉक ऑफ द टाउन जी थियो। जी जी इंडिया ताईं बिल्कुलु अदीबनि खां, दुबई खां ॿाहिरों मूंखे फ़ोनियूं आयूं सिंधी बिल्कुलु अदीबनि जूं त तव्हां कमाल करे छॾियो आहे। ऐं हिन माई खे असां वॾो स्कॉलर ऐं अलाए छा छा सम्झंदा हुआसीं। सिंधी शोबे कराची यूनिवर्सिटी जी चेयरपर्सन, लतीफ़ चेयर जी चेयरपर्सन, लैंग्वेज अथॉरिटी चेयरपर्सन वग़ैरह वग़ैरह। जी जी सो उहा एॾी वॾी चोर ऐं हुनजो कमु तव्हां पकड़ियो। पोइ उनजे करे उहा मुंहिंजी PhD थीसिस जेका आहे सा उन कागज़ गुम करे छॾियऊं, वॾी साज़िशूं थियूं। प्रोफेशनल पोइ जेलसी हा, पोइ मां उन तां हथों खणी छपाए छॾी। उहा हाणे तव्हांजे साम्हूं ही पई आहे छपियल सिंधी अदब में नफ़्साती तनक़ीद। नफ़्साती तनक़ीद। पोइ इहो आहे मुंहिंजो तालीम जो पस मंज़र ॻोठ खां यूनिवर्सिटियुनि ताईं। तव्हांजो इहो तालीमी सफ़र, तव्हांजो कुझु सियासी सफ़र बि रहियो हा, कुझु न सुठो रहियो। त उन जे बारे में अगरि तव्हां रोशनी हा हा विझो हा त। हा बिल्कुलु। सियासी शऊर खां सवाइ माण्हू अधूरो आहे। जी ऐं मुंहिंजो सियासी सफ़र बुनियादी तौर ते शुरू त लतीफ़ संगत खां थियो, जी जी जेका ॿुधायो मूं तव्हांखे त GSM जी ज़ेली करंट हुयो। स्टूडेंट लाइफ जेका स्कूलनि जे अंदरि हूंदी उन ज़माने में घणे भाङे आरिफ़ साहब वारनि जे जेका GSM मास जो उहो फ्रंट हुयो। ऐं हुन में खोड़ बुज़ुर्ग जेके हुया उहे शामिलु हुया। उन्हनि जा उहे यूनिट्स क़ाइमु थींदा। असांजे ॻोठ में उहो यूनिट क़ाइमु थियो। पोइ उनजे करे लतीफ़ जा बैत, लतीफ़ जो रिसालो, कारवायूं हलाइण, इहा हिकिड़ी अदबी ऐं सियासी गॾोगॾु जी जी हिकिड़ी जेका सरगर्मी ऐं शऊर आयो उहो लतीफ़ संग जे करे आयो। पोइ वरी कॉलेज जे ज़माने में जसाफ़ में बि वियासीं ऐं मां उते ज़िले जकबा जो जसाफ़ जो जनरल सेक्रेटरी हुयुसि। ऐं तंहिं ज़माने में मूंसां गॾु ॾाढो जखराणी ज़िले जो सदर हो। ऐं मरकज़ में खोड़ सारा माण्हू हुया, डॉक्टर मीर आलम मरी हो, कुझु ॿिया जी दोस्त हुया, उन्हनि सां गॾु कमु कयोसीं। पोइ वरी पंहिंजी प्रैक्टिकल ऐं प्रोफेशनल लाइफ में असां सियासत सां हली न सघियासीं। पोइ जी वरी अदब में बि वरी अदब स्पेशली मुंहिंजो रुझान फ़लसफ़े ॾे हलियो वियो। जी